तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। बिलार रोड वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया त पनवाकिल वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। बिलार रोड वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन त पनवाकिल वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। बिलार रोड वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पनवाकिल में तव्हांखे आगाह कयूं पिया जिते अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। भिलार रोड वेझो अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था जमील लंजार असां सां लाइन ते मौजूद आहे। जमील ॿुधाइजो त तशद्दुद थियल लाश मिलियो आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल पनवाकिल जे बेला रोड वटा सादुल पुलिस के एक अणसुञातल शख्स जो लाश हथायो है। लाश ईदी जी रज़ाकारन खणाए करे पनवाकिल जे तालुका अस्पताल पहुचायो है। ईदी जी रज़ाकारन जो अस्पताल इंतजाम में चवण है तशद्दुद नौजवान के जिस्म ते तशद्दुद भी थियल है, जंहिंजो लाश पनवाकिल के अस्पताल के सर्द खाने हवाले किया है, जिनकी अञा ताईं सुञाणप न थी सघी है। जी ठीक है जमील, मेहरबानी तफ़सील ॾिना।